कराची के 5 ज़िलनि में चेयरमैन और वाइस चेयरमैन और वार्ड मेंबर्स से 10 मेंबर्स लाइ बल्दियाती चूंड जारी है। 121 पोलिंग स्टेशन कायम कई हुई। कश्मीर के 1 ऐं सख डिवीजन की 12 सीटन में 6 ते नंढी चूंड लाइ पोलिंग चमल जारी है। 6 सीटन ते अगई उम्मीदवार बिना मुकाबले कामयाब थिया आहिनि। घोटकी के UC1 गंबड़ के जनरल वार्ड खैरपुर और कादरपुर में भी चूंड अमल बिना के वक्फे की शाम 5 वगे ताईं जारी रहो। अवां के खबर दी पिया घोटकी गंबड़ खैरपुर कादरपुर से वार्ड्स से भी चूंड अमल जारी है। अवां के खबर दी पिया नंढी चूंड बाबत सिंध के मुख्तलिफ शहरन में मकानी दारन की खाली सीटन ते नंढी चूंड लाइ पोलिंग अमल जारी है। कराची के 5 ज़िलनि में चेयरमैन और वाइस चेयरमैन और वार्ड मेंबर्स से 10 मेंबर्स लाइ बल्दियाती चूंड जो अमल जारी है। अवां के खबर दी पिया घोटकी गंबड़ खैरपुर कादरपुर से वार्ड्स से भी चूंड अमल जारी है। अवां की खबर दी पिया सिंध के मुख्तलिफ शहरन में मकानी दारन की खाली सीटन ते नंढी चूंड लाइ पोलिंग अमल जारी है। कराची के 5 ज़िलनि में चेयरमैन और वाइस चेयरमैन और वार्ड मेंबर्स से 10 मेंबर्स लाइ बल्दियाती चूंड जो अमल जारी है। 121 पोलिंग स्टेशन कायम कई हुई। कश्मीर के 1 ऐं सख डिवीजन की 12 सीटन में 6 ते नंढी चूंड लाइ पोलिंग अमल जारी है। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। वीडियो लिंक ते मौजूद है कराची में धरती TV न्यूज़ रिपोर्टर इमदाद सुमराज जी। इमदाद वधिक आगाह कजो। कराची के ज़िले दखण में जी बिल्कुल अवांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु कराची डिवीज़न के 5 ज़िलनि में जेको आहे मकानी चूंडूं बाय इलेक्शन जेको आहे उहे थी रहियूं आहिनि। कराची के ज़िले हिन वक़्तु दखण में असां पिण मौजूद आहियूं। अवांखे ॿुधाईंदा आहियूं कराची के ज़िले दखण में बाय इलेक्शन मकानी चूंडुनि में जेको आहे 22 खां वधीक उम्मीदवार जेके उहे पिण बीठल आहिनि। कराची के ज़िले क्यामाड़ी में जेको आहे 5 उम्मीदवार जेके उहे पिण बीठल आहिनि, जंहिंमें पीपल्स पार्टी PTI TLP जमायत इस्लामी समेत जेको आहे आज़ाद उम्मीदवारनि पिण हिस्सो वरितो आहे। असां हिन वक़्तु कराची के ज़िले दखण नानकवाड़ा के पोलिंग स्टेशन ॿाहिरां पिण मौजूद आहियूं। अवांखे ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु पोलिंग जो अमल जेको आहे उहो पिण शुरू थी चुको आहे। पुलिस पारां जेको आहे मीडिया के कवरेज करण खां पिण रोके पियो वञे। सिक्योरिटी जा इंतज़ाम जेके उहे पिण सख़्त कया विया आहिनि। कराची के 5 ज़िलनि में जिनमें मलीर दखण ओभर सेंट्रल क्यामाड़ी ऐं दखण जेकी उते जेको आहे अॼु मकानी चूंडुनि बाय इलेक्शन अॼु थी रहियूं आहिनि। सिक्योरिटी जा इंतज़ाम जेके उहे पिण सख़्त कया विया आहिनि। जी